अदा जीअं लाड़काणो साईं, हे मोलाई हालत ॾिसो वीचारे खे, हिनखे व्हील चेयर न आहे साईं। हाणे हिनखे इहो ईअं खयूं था वञनि बेड ते, जंहिंमें हेठां ॿ पाया अथसि, ॿ सीरूं कोन्हनि। हे मोलाई वीचारो। अब किथां आयो दोस्त? न न हाणे किथां खणी यार खे सिविल मां हाणे काॾे वेंदव? कराची सेंटर ते। छा कराइण वेंदव? स्टेट एम्बुलेंस न हुई थोरो अॻिते लार्फ। हाणे साईं हे ॾिसो, रुगो टीवीअ ते वेही करे रोअण ऐं वॾियूं ॻाल्हियूं करण सां कुझु न थींदो आहे। बुढा साहब कुझु करिणो पवंदो साईं मुंहिंजा। हाणे हिन मोलाईअ में छा हाल आहे? हो वीचारो वेठो आहे, हे ॿ ॼणा वीचारा आहिनि जेके हाणे हिनखे व्हील चेयर न एम्बुलेंस जी सहूलियत आहे साईं। हाणे सिविल मां निकिता आहिनि, कराची मेडिकल सेंटर ते वेंदव। हाणे छा पंधु आहे वाह? हो यार साह नथो खणी सघे साईं, हिकिड़ो मिंट बि। हिन जी कैफ़ियत इहा आहे त हे ॻाल्हाइण थो सघे। किथां आयो आहे दोस्त? ॾिसो हाणे अहिड़ी गर्मीअ में, अहिड़े दौर में हे अब न यार साइड करे खणो थो मोलाई खे। हे ॾिसो हीअ हालत सर, हिनखे उहो बि कोन खे को हली सघनि। हे ॿ टायर अथसि, बाक़ी मथे थो खणणो पए। वारे वारे था वीचारो हो थो खणे हो थो खणे। हलो भाउ हलो।